मां गुज़री चयो त वञी मुआइशा थिया त हिकिड़े सूबे में हिकिड़ो निज़ाम ॿिए सूबे में ॿियो निज़ाम यका पूरे पाकिस्तान में हिकिड़ो निज़ाम हलंदो आहे ऐं पेंशन माण्हू जो हक़ु आहे। पेंशन अगरि माण्हू खे न मिलंदी त माण्हू जो गुज़ारो किथां त हर कंहिं वटि अहिड़ा रुश्वत जा हराम जा पैसा करोड़ करोड़ रुपया कोन्हनि जो वेही आहिनि के सफ़ेद पोश माण्हू आहिनि हिन जो गुज़ारो रुगो पेंशन ते इहा सरासर जाती आहे। अगरि पूरे पाकिस्तान में इहा कोन्हे त हिते न हुजनि जल्दी अॼुकल्ह काबीना में टार्क जी कोन लिखी वेंदी आहे। अॼुकल्ह काबीना में खाटू पुट खपंदा जेको वधीक कमाए ॾियनि उहा सूरत हाल बिलावल ज़रदारी साहब ऐं मरियम साहिबा ऐं इतिहादी आहिनि ऐं उहे ई बहितर सूरत हाल ते रोशनी ॾींदा मेहर में एतिरा झूठी FIR पर रही।